सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन सां मां आहियां जो मेज़बान नईम सुमरो। नाज़रीन, अॼु केनालनि वारी जदोजहद जेका सिंध में हली रही, सिंध जी अवाम जी जदोजहद रंग लाथो आहे। नेठ वफ़ाक़ी सरकार सिंध जे अवाम जे भरपूर एहतजाज आॾो गोॾा खोड़ींदे केनाल मनसूबो वापसि वठण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं गॾियल रज़ामंदीअ ताईं सिंधूअ मां को बि केनाल न कढण जो फ़ैसिलो कयो आहे। हे उहे ई केनाल आहिनि जिन बाबति सिंध टीवी न्यूज़ शुरूअ खां ई वठी पंहिंजे व्यूअर्स खे जेको आहे त ब्रेक कई आहे ख़बर ऐं हुन ॿुधायो त बाबा सिंध जे हक़नि ते धाड़ो थो लॻे, सिंध जे पाणीअ ते धाड़ो थो लॻे ऐं सिंधूअ मां केनाल कढण जे लाइ हिकिड़ी जेको आहे त मनसूबो शुरू कयो पियो वञे वफ़ाक़ तरफ़ां। उन में 8 जुलाई ते ऐवान सदर में उन जे हवाले सां हिकु मीटिंग थी हुई, पर हुकुमराननि तरफ़ां जेके सिंध जा हुकुमरान आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि तरफ़ां बार बार इन जेको आहे ख़बर खे जेको आहे त रद्द कयो वियो। पहिरियां चयो वियो त को केनाल नथो ठहे, पोइ जॾहिं सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल टीम असांजे जेको एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर शकील सुमरो जी सरबराहीअ में उते चोलिस्तान पहुती ऐं उहे मंज़र लाइव सॼी दुनिया खे ॾेखारिया त बाबा हिते वाक़ई केनाल ठहनि पिया। उन खां पोइ सिंध हुकूमत ते प्रेशर आयो, पोइ इहा सिंध हुकूमत ॻाल्हि तस्लीम कई त वाक़ई केनाल ते जेको आहे त कमु थियो आहे। जेतिरो बि कमु थियो आहे उहो ग़ैर जेको आहे त क़ानूनी ऐं ग़ैर आइनी आहे। अॼु नेठ मुसलसिल सिंध जे अवाम जे एहतजाज बाद वफ़ाक़ी सरकार मजबूर थी करे इहो केनाल मनसूबो वापसि वठण जो ऐलान कयो आहे। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, पीपी चेयरमैन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात थी, जंहिंमें इहो गॾियल तौरु फ़ैसिलो कयो वियो त केनाल मनसूबो गॾियल रज़ामंदीअ खां सवाइ को बि केनाल सिंधूअ मां न कढियो वेंदो। इन सॼी सूरत हाल ते असां स्टूडियो में मौजूदु आहिनि ॻाल्हाइण लाइ शकील सुमरो साहिबु, पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर बि आहिनि ऐं असांजा एंकर पर्सन बि आहिनि। शकील साहिबु, कीअं था ॾिसो तव्हां इन वफ़ाक़ जे फ़ैसिले खे? मां सम्झां थो सिंध जे अवाम जो गॾियल जेको शऊर आहे ऐं सिंध जी MRD जी तहरीक खां पोइ मां सम्झां थो त पब्लिक जी पार्टिसिपेशन जे हवाले सां ही हिकिड़ी तारीख़ी जदोजहद रही आहे। 6 केनालनि खे रद्द कयो वियो ऐं न सिर्फ़ु उन में वकील, शागिर्द, आबादगार, हारी, पोरियत, औरतूं, मर्द, सियासी कारकुन, ॿार, ॿुढा, सभु ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ पूरी सिंधी जेका क़ौम आहे उहा उन में शामिलु हुई ऐं गॾियल तौर ते तकरारी केनालनि खे रद्द कयो वियो। ऐं अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि जी मौजूदगी में, सिंध काबीना जे वज़ीरनि जी मौजूदगी में प्रेस कॉन्फ्रेंस करे तकरारी केनालनि खे जेको आहे उहो रद्द करण जो ऐलान कयो आहे ऐं इहो चयो वियो आहे त जेसिताईं तकरारी केनालनि ते इतफ़ाक़ राय नथो थिए त तेसिताईं तकरारी केनालनि ते कमु जेको आहे उहो न थींदो। ऐं उन जी मंज़ूरी जेका आहे उहा इहो बि चयो वियो त CCI जे इजलास में, गॾियल मुफ़ादनि वारी जेका कौंसिल आहे, उन में जेके प्रेस कॉन्फ्रेंस में केनालनि खे रद्द करण वारो फ़ैसिलो कयो वियो आहे उनखे इंडोर्स कयो वेंदो ऐं PP ऐं नून लीग जा जेके मेंबर आहिनि उहे तकरारी जेके केनाल आहिनि उन्हनि खे रद्द कंदा। CCI जो इजलास जेको आहे उहो 2 मई ते घुरायो वियो आहे ऐं ही उहो CCI जो इजलास आहे जेको आइनी तौर ते हर 3 महीननि खां पोइ घुराइणु खपंदो हो, पर उन खे जेको आइनी तौर ते आइनी घुर्जियूं पूरियूं न कंदे CCI जो इजलास जेको आहे उहो न घुरायो वियो। ऐं हाणे जॾहिं सिंध जे अवाम जो प्रेशर बिल्डअप थियो आहे, बबरलो बाईपास ते धरणो, कमू शहीद ते धरणो, सिंध जी वहाण वस्ती में मुज़ाहिरा, उनखां सवाइ धरणा ऐं हज़ारें गाॾियूं जेके आहिनि नेशनल हाईवे, इंडस हाईवे, पंजाब ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते बीठियूं आहिनि। ऐं उनखां बाद में जॾहिं इहो पंजाब में पड़ाॾो ॿुधण में आयो, फैसलाबाद जे सनतकारनि ऐं वापारियुनि जेका आहे उहा दहा कई त असांजा हज़ारें कंटेनर बीहजी विया आहिनि, रसद बंदि थी वई ऐं उनखां बाद में प्रेशर थियो हुकुमरान जमायत पीपल्स पार्टी ते ऐं अॼु उनजो ऐलान कयो वियो आहे त CCI में हाणे 2 मई जो इंतज़ारु करिणो पवंदो। 2 मई ते ॾिसिजे त CCI जे अंदरि जेको अॼु ऐलान कयो वियो आहे उहो इंडोर्स कयो वञे थो। बाज़ाब्ता तौर ते CCI जो इजलास घुराए करे केनाल जेकॾहिं रद्द कया वञनि था त मां सम्झां थो सिंध जे अवाम जे गॾियल शऊर जी इहा फतेह हूंदी। अच्छा शकील साहिबु, जीअं SUP जो ज़ैन शाह साहब बि असां कोशिशि कयूं था त उनखे बि लाइन ते वठिजे। पर हिते ॾिसो, जीअं असां शुरू खां ई वठी सिंध TV जो मौक़िफ़ रहियो आहे
ऐं जेको आहे त ज़ैन शाह बि उते चोलिस्तान में वियो। तव्हां पाण अखियुनि ॾिठो अहवालु ॿुधायो सॼो। पहिरियां सिंध जा हुकुमरान या मुस्लिम लीग नून वारा उन्हनि जी रविश चेंज हुई, पर हाणे जॾहिं अवामी प्रेशर वधियो, बबलो बाईपास ते धरणो लॻो, वकील निकिता, आम आवाम निकितो, स्कूलनि में एहतजाज थिया, त इन सॼी मूवमेंटम खे तव्हां कीअं था ॾिसो जेको सिंध में हिकिड़ी जेको नओं रूप फूकिजी वियो आहे? नईम तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं 8 जुलाई जो ऐवान सदर में ग्रीन इनिशिएटिव जे हवाले सां इजलास थियो प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जी सदारत में, ऐं उन खां बाद में उन जा मिनट्स जेके आहिनि उहे जारी कया विया, ट्वीट बि कया विया, त उन में सिंध टीवी न्यूज़ पहिरियों सिंधी चैनल हुयो जंहिं इहा न्यूज़ जेका आहे उहा ब्रेक कई, ऐं 1 सेप्टेम्बर ते जॾहिं इहा न्यूज़ ब्रेक कई वई त इनखे को बि ओन करण लाइ तयारु न हुयो, पर अॻिते हली सिंध टीवी न्यूज़ पंहिंजी दस्तावेज़ी सबूतनि सां उहे मिनट्स ॾेखारिया जंहिंमें तकरारी कैनालनि जी मंज़ूरी जी ॻाल्हि कई वई, न रुगो मंज़ूरी जी ॻाल्हि कई वई हुई, पर उन तकरारी कैनालनि जे कम खे तेज़ करण जी बि ॻाल्हि कई वई हुई। जेतोणीकि ऐवान सदर में इहो सॼो ई जेका एक्सरसाइज़ हुई, इजलास हुयो, उहो गैर आइनी हुयो, गैर कानूनी हुयो, छाकाणि त पाणी सब्जेक्ट ई CCI जो आहे। प्रेसिडेंट हुजे, प्राइम मिनिस्टर हुजे, कंहिं बि ॿिए फोरम ते इहो डिस्कस नथो करे सघिजे। ऐं उन खां बाद में जॾहिं सिंध टीवी न्यूज़ जेको आहे इहा ब्रेक कई ऐं उन खां बाद में पहिरें उनखे डिसोन कयो वियो। अॻिते हली सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे इहो चवणो पियो त हा इजलास थियो हो, पर उनजे मिनट्स में टेम्परिंग कई वई हुई, पर उहा जेका टेम्परिंग कई वई हुई अॼु ॾींहं ताईं उनजी इंक्वायरी न थी आहे। मां सम्झां थो त उनजी इंक्वायरी कराइणु खपे, छाकाणि त ऐवान सदर में प्रेसिडेंट जी सरबराही में थियल इजलास में जेकॾहिं के मिनट्स में टेम्परिंग कई वञे थी पई त ऐं उहा टेम्परिंग कीअं थी, छा उहो प्रेसिडेंट जी रज़ामंदी सां थियो? मां सम्झां थो त उन खां पोइ सिंध जे अवाम जो प्रेशर जेको आहे उहो बिल्डअप थियो। अञा वधीक प्रेशर तॾहिं बिल्डअप थियो जॾहिं 20 मार्च ते सिंध टीवी न्यूज़ जी जेका टीम आहे, मूंसां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी असांजो जेको रिपोर्टर आहे, उहो असां जॾहिं उते पहुतासूं जंहिंमें वकार शेख कैमरामैन असां सां गॾु हुयो, ऐं चोलिस्तान वारी सरज़मीन ते असां उते जॾहिं पहुतासूं ऐं सिंध जी आवाम खे उहे मंज़र ॾेखारिया विया जिते कैनालनि जो कमु जेको आहे उहो 2 जेके वॾियूं हैवी मशीनूं बीठल हुयूं, ऐं उहो कमु जेको आहे जॾहिं ॾेखारियो वियो त उते हलंदड़ कमु ॾेखारियो वियो, त उन खां बाद में उहा न्यूज़ वायरल थी ऐं तस्दीक थी त वाकई चोलिस्तान जेको कैनाल आहे उन ते कमु जारी आहे ऐं उहो सॼो गैर आइनी तौर ते आहे। त उन खां बाद में सॼी सिंध में सख़्तु एहतजाज जी हिकिड़ी लहर जेका आहे उहा पैदा थी ऐं सिंध जो आवाम रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी उन एहतजाज कयो ऐं इनखे कंडेम कयो वियो। ऐं पहिरें उन सॼी जेका सिंध टीवी न्यूज़ जी उते टीम वई, इन खां पहिरें SUP जो प्रेसिडेंट सैयद ज़ैन शाह उते पहुतो, त उनखे सिंध गवर्नमेंट मञण लाइ तयारु न, इहो चयो वियो त मॉडल आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह असेंबली में चयो त गूगल जे मैप जो हुन रेफरेंस ॾींदे चयो त अहिड़ो को बि कैनाल न ठही रहियो आहे। कंदकोट में जॾहिं हुन खां सहाफ़ी सवाल कयो त कैनाल ठहिनि पिया, चइनि उन ते चयईं त कैनाल कोन पिया ठहिनि। अॻिते हली जॾहिं प्रेशर थियो त वॾे वज़ीर खे इहो मञणो पियो त घणो न पर थोरो कमु जेको आहे हली रहियो आहे। ऐं उन खां बाद में जॾहिं CM पंहिंजी टीम मोकिली चोलिस्तान, त उन CM जी टीम जेका आहे इहा ॻाल्हि एतिराफ़ कयो, उन मञियो त वाकई उते कमु हली रहियो आहे ऐं उन्हनि चयो त 5 किलोमीटरनि ताईं खोटराई बि थियल हुई। त मां सम्झां थो त सिंध जे आवाम जो ज़बरदस्त एहतजाज आहे। हाणे ॾिसजे त 2 मई जो CCI जो इजलास जेको थिए थो उन में इहो एंडोर्स करे इनखे ख़तमु कयो वञे थो या न। शकील साहब, असां सां टेलीफोन लाइन ते जॉइन थिया आहिनि SUP जा सदर ऐं दरिया बचाव तहरीक जा कन्वीनर सैयद ज़ैन शाह साहब। ज़ैन शाह साहब, तव्हांखे सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार कयूं। महिरबानी सर, महिरबानी। ज़ैन शाह साहब, हे जेका ताज़ी डेवलपमेंट थी आहे, वफ़ाक़ी सरकार कैनाल मनसूबो ख़तमु करण जो ऐलान कयो आहे ऐं CCI मां मंज़ूरी मशरूत कई वई आहे कंहिं बि अहिड़ी रिथा जी, अवां इन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? इन फ़ैसिले खां पोइ दरिया बचाव तहरीक या SUP जो जेको ईंदड़ हिकमत अमली उहा कहिड़ी हूंदी? असांजो सिंध दरिया बचाव तहरीक जो त छा, पर मजमूई सिंध जे जेको अॼु आवाज़ आहे उन में 2 नुक़्ता वाज़े आहिनि। असां अॻे बि इहो चवंदा रहिया आहियूं। हिकु त कैनाल, को बि कैनाल पाकिस्तान में न ठहणु घुरिजे, छो पहिरीं शॉर्टफॉल आहे ऐं को बि कैनाल न ठहणु घुरिजे। भले 6 कैनाल आहिनि बशमूल जलालपुर
जेको जेलम ते ठहे पियो इहो बि नाजाइज़ आहे। 2 ज़मीनूं जेके अलॉट कयूं आहिनि प्रोविंशियल गवर्नमेंट्स इन्हनि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे प्रोग्राम में उहे सभु रद्द कयूं वञनि। उन जे करे इन्हनि ॿिन्ही मामलनि खे उन एड्रेस कोन कयो आहे, ज़मीनुनि खे एड्रेस ई कोन कयो आहे, ॻाल्हाई कोन्हे। ऐं ही बि मुबाम आहे त ॿ तारीख़ ते कंदा, ठीकु आहे, हिननि एग्री कयो आहे, पर फ़ैसिलो वापसि वठण जो अमलनि कोन्हे। छो असां हिननि खे जेको माज़ीम ॾिठो आहे त हर रोज़ ॿी तब्दील ईंदी आहे फ़ैसिलनि में। उन करे ऐं CCI जी जेका जोड़ चक आहे उहा ई बराबरी जी बुनियाद ते आहे ई कान। उन्हनि जेके फिस्कल मिनिस्टरनि जी जेका काउंटिंग आहे सा सॼी इन्हनि मथियनि सूबनि जी आहे। उन करे असां CCI जी जोड़ जक खे मञियूं ई कोन था ऐं जेको हिननि डिले करायो आहे त उन में असीं कैंसिल कंदासूं, उनखे शक जे नज़र खां था ॾिसूं। ऐं वाज़े को बि कैनाल न ठहण जो स्टेटमेंट हींअर त 6 कैनाल आहिनि, पर मां बशमूल उन में चवां थो त जलालपुर इहो वापसि वठणु ऐं ज़मीनुनि खे कैंसिल करण जो त सिंध हुकूमत वटां उनखे जेसिताईं नथो अचे तेसिताईं फ़ाइदो कुझु बि कोन्हे। ऐं हिन जेका थी गुज़रियो जेका ही टीवीअ ते शो आयो उन मां हिकिड़ो नुक़सानु वधीक पीपुल्स पार्टी खे थियो। हिकिड़ो त असांजे सदर साहिब जेको 8 जुलाई 2024 ते कयो उहो मजमूई तौर ते सिंधूअ जो सौदो थी सिंध जे माण्हुनि वरितो आहे। ही जेको अॼु टीवीअ ते न अचे हा त बहितर हो, हाणे सुभाणे खां वठी सॼी तनक़ीद हिन ते थींदी। ॻाल्हायो हुन ग़ैर वाज़ ऐं गॾु ते वेठो। मुंहिंजे ख़्याल में त ही मज़हब ज़ैन शाह साहब सां असांजो राब्तो कटिजी वियो आहे। शकील साहब ऐं कोशिशि कयूं त ज़ैन शाह सां बहाल थिए जीअं हुन खां पुछिजे त हाणे जेका एजुकेशन आहे उनजी दरिया बचाओ तहरीक जो आईंदा जो लाइ अमल छा हूंदो। शकील साहब हिन ओवरऑल जेका तहरीक हली आहे इन जो तव्हांजी नज़र में क्रेडिट केॾांहुं वञे थो? मां सम्झां थो त सिंध जी अवाम ॾांहुं क्रेडिट वञे थो पियो ऐं अञा असांखे इंतज़ारु करणु खपे। जीअं सैयद ज़ैन शाह चयो त 2 मई जो CCI जी जेका कंपोज़िशन आहे, पर प्राइम मिनिस्टर इहो चयो त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी में इहो इतफ़ाक़ थियो आहे, छाकाणि त उन में 3 नुमाइंदा त जेके प्राइम मिनिस्टर नॉमिनेट कया आहिनि उहे ख्वाजा आसिफ अमीर मक़ाम ऐं हिकिड़ो ॿियो आहे उहो त नॉमिनेट आहिनि मुस्लिम लीग नून जी गवर्नमेंट जा चीफ मिनिस्टर आहिनि। 2 पार्टियूं जेकॾहिं इतफ़ाक़ कनि थियूं त उहो इंडोर्स कनि थियूं जेको प्राइम मिनिस्टर जेको आहे अनाउंसमेंट कई त मां सम्झां थो उतां उहो रद्द थी वेंदो। पर 2 मई जो मां सम्झां थो इंतज़ारु करणु खपे, छो त गवर्नमेंट कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो अनाउंसमेंट कई वेंदी आहे उन ते इम्प्लीमेंट न थींदो आहे। इन करे मां सम्झां थो त सिंध जी अवाम खे 2 मई जो इंतज़ारु आहे ऐं कैनाल जेको आहे उहो मुकमल तौर ते रद्द कया वञनि। ज़ैन शाह सां असांजो राब्तो ॿीहर बहाल थी वियो आहे। शाह साहब हींअर जीअं तव्हां कैनालनि जी बि ॻाल्हि कई, कारपोरेट फार्मिंग जी बि ॻाल्हि कई, त हाणे दरिया बचायो तहरीक या हिन वक़्तु बबरलो बाईपास कमू शहीद वकीलनि जो धरणो बि जारी आहे, तव्हांजी मुशावरत थी आहे पाण में ऐं आईंदा जो लाइ अमल छा हूंदो? छा इहे धरणा जारी रखिया वेंदा या अॻिते हली 2 मई जो इंतज़ारु कयो वेंदो? ॾिसो धरणूं त वरी वकील उते वेठा आहिनि, उते ई अनाउंसमेंट जी त वधीक बहितर आहे। राब्तो कयो अथऊं त उहे पाण में उन्हनि जी काउंसिल ऑफ वकीलनि जी उहा गॾियल ऐलान कंदी। बाक़ी असां हिते अॼु कराचीअ में मीटिंग कई जंहिंमें दरिया बचायो तहरीक जी, ऐं उन में वाज़े फ़ैसिलो इहो कयो वियो त तहरीक जारी रहंदी। दरिया बचायो जेसिताईं ज़मीनूं कैंसिल नथी करे, जेकॾहिं अॼु बिलावल ज़रदारी जेकॾहिं इहो चवे हा त बाबा ज़मीनूं सिंध कैंसिल थी करे त बहितर थिए हा। ज़मीनूं कैंसिल नथी करे, 6 कैनाल बशमूल जलालपुर जेको झेलम ते ठाहियो वियो आहे इन्हनि खे रद्द नथा कनि तेसिताईं असांजी तहरीक जारी रहंदी। हिननि जे बयान मुबाम खे असीं सम्झूं पिया त इहो अॼु सिर्फ़ु ईअं अखियुनि में सुरमो पारायो वियो आहे। 2 तारीख़ ते बि ॿुधंदासूं त छा था कनि, पर मुंहिंजी त हूंदी त वकीलनि जेका वाज़े इजना ॾिनी उहा कान मञी वई आहे अॼु ताईं। उन करे आऊं त खेनि मशवरो वकील खे ॾींदुसि त जदोजहद जारी रहे, पर वधीक फ़ैसिले करण वारा पाण आहिनि। बाक़ी सिंधु दरिया बचायो तहरीक पंहिंजो मुसलसल पंहिंजो तहरीक हलाईंदी ऐं इनखे इन बयानीअ खे रद्द थी करे ऐं मज़ाक़ थी सम्झे वज़ीर आज़म जे बयान खे। महिरबानी सैयद ज़ैन शाह साहब।
शकील साहब, तव्हां ज़ैन शाह जी ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि पंहिंजी तहरीक जारी रखण जो ऐलान कयो आहे ऐं वाज़े नमूने हुननि चयो आहे त केनालनि वारी ॻाल्हि जो ऐलान त थी वियो, पर कारपोरेट फार्मिंग तहत जेके ज़मीनूं ॾिनियूं वञनि पियूं उन्हनि जो बि ऐलान न कयो वियो आहे ऐं तहरीक जारी रहंदी। छा मां सम्झो था त वकील बिरादरी बि को अहिड़ो ऐलान कंदी? हाणे उहो ॾिसजे, असांजी कोशिशि हूंदी त आमिर नवाज़ वड़ाइट जेको आहे या हाई कोर्ट बार जो जेको प्रेसिडेंट आहे उन सां असांजो राब्तो थी वञे, छाकाणि त वकीलनि जो मौक़ुफ़ मालूम कजे त उन्हनि जो लाहे अमल छा आहे, उहा हिन तहरीक खे जारी रखनि था या न। बाक़ी दरिया बचायो तहरीक जेका आहे उनजो कन्वीनर सैयद ज़ैन शाह जीअं थियो त मुबम आहे, 2 तारीख़ जो इंतज़ारु करणु खपे त 2 तारीख़ ते छा थो थिए। ऐं ॿियो हुन मशरूत कयो त कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां जेके ज़मीनूं ॾिनियूं वियूं आहिनि उहे वापसि वरिती वञनि ऐं उहो ज़ाहिर आहे त अख़्तियार सिंध गवर्नमेंट जो अख़्तियार आहे। हाणे पाण ॻाल्हि पे कई त हीउ सॼो जेको मामिलो आयो 8 जुलाई ते ऐं उन खां बाद में चोलिस्तान में वञी सिंध टीवी न्यूज़ जी उते टीम पहुती त सिंध जे वॾे वज़ीर पहिरियों इहो मञण लाइ तयारु न हुयो। जीअं मां तव्हांखे कंदकोट जे सहाफ़ी तरफ़ां पुछियल सवाल जो रेफरेंस ॾिनो, उन खां बाद में हुन मॉडल जी ॻाल्हि कई, नक्शनि जी ॻाल्हि कई ऐं पोइ चई न घणो न थोरो कमु थियो आहे। अॻिते हली उनजी पंहिंजी CM जी जॾहिं टीम वई उन में इहो इक़रार कयो वियो, एतिराफ़ कयो वियो, उन में एक्सपर्ट हुया, उन्हनि इक़रार कयो त न उते खोटाई थी रही हुई 5 किलोमीटरनि जो एराज़ी ते। त मां सम्झां थो त उन खां बाद में चोलिस्तान में सराइकी जेका पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी उनजी कॉन्फ्रेंस थी, हिते कॉम्प्रेस पार्टी हुजनि, सुजाण धुरियूं हुजनि, उन खां सवाइ जेके बि वकीलनि जूं तंज़ीमूं आहिनि, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, सिविल सोसाइटी आहे, उन्हनि सभिनी जे तरफ़ां हिकिड़ो भरपूर आवाज़ उथियो ऐं उन में इनखे कंडेम कयो वियो। हाणे 2 मई ते ॾिसजे, मां सम्झां थो प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो ज़ाहिर आहे त प्राइम मिनिस्टर जी हिकिड़ी आइनी ऐं कानूनी हैसियत आहे ऐं उन सां गॾु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि उन सां गॾु वेठो हुयो ऐं उन्हनि चयो त इनखे इंडोर्स कयो वेंदो। शकील साहब, आमिर नवाज़ वड़ाइत साहब असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। आमिर नवाज साहब, आपको वेलकम करते हैं अपनी ट्रांसमिशन में। थैंक यू सर। सर, वफाक की तरफ से ये क्लियर कट ऐलान किया गया है कि केनाल मंसूबा ख़त्म किया गया है और जब तक बाहमी रजामंदी तक कोई भी केनाल जो है कोई भी नहर नहीं निकाली जाएगी। सिंध के कंसेंसस पे आप इस फैसले को कैसे देखते हैं और आइंदा लाए अमल आपका क्या होगा? सर, इसमें हमें एक नोटिफिकेशन चाहिए कि इसका नोटिफिकेशन चाहिए, उस नोटिफिकेशन को हम पढ़ेंगे, उसके बाद हम जो भी फैसला करेंगे या लाए अमल करेंगे। आमिर नवाज साहब, आपकी डिमांड क्या है? हमारी कुछ देर पहले सैयद ज़ैन शाह से बात हुई, उन्होंने कहा कि कारपोरेट फार्मिंग का भी हमारी डिमांड है और कैनाल के हवाले से भी है कि 6 कैनाल जो है वो रद्द उसको हमारी 4 डिमांड्स थी, जिसमें से 2 पे हमने फोकस किया, उस पर टॉप प्रायोरिटी पे जो था वो हमारा 6 कैनाल था। चाहिए तो 6 कैनाल से रेलेवेंट हमारा नोटिफिकेशन आ जाएगा, तो उसके बाद बाकी चीजें। अच्छा आमिर नवाज साहब, आप बोल रहे हैं कि 6 कैनाल के बारे में जो नोटिफिकेशन आएगा वो तो CCI का इजलास 2 मई को जो है ना कॉल किया गया है, तो वो नोटिफिकेशन तो वहीं से आएगा, तो आप 2 मई तक बैठे रहेंगे डबल बाईपास पर? जब तक नोटिफिकेशन हमारे पास आएगा नोटिफिकेशन चाहिए। आमिर नवाज, आपने 48 घंटे का अल्टीमेटम दिया और प्राइम मिनिस्टर और PP चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी, जिसमें चीफ मिनिस्टर भी थे, वफाकी वुज़रा भी थे, सिंध काबीना के वुज़रा भी थे, उन्होंने कहा कि 2 मई को CCI का जो आईनी फोरम है वहां पर ये इंडोर्स किया जाएगा और कैनालों को जो है वो नामंजूर किया जाएगा। तो उसके बाद जाहिर है वहां से CCI की जो मिनट्स भी जारी किए जाएंगे। तो आप 2 मई तक यहीं धरने में बैठे रहेंगे और 48 घंटे के बाद क्या आपका आइंदा का लाएमल क्या होगा? सर, हमारा क्लियर मौका था, डे 1 कैंसिलेशन का नोटिफिकेशन चाहिए। अगर इनके CCI की मीटिंग कॉल करनी थी वो मीटिंग कॉल करते, कोई और मीटिंग कॉल करते थे, खाली हमें ये प्रेस कॉन्फ्रेंस से कुछ लेन देन नहीं है। तो आमिर नवाज साहब, आपसे कोई राब्ता हुआ है सिंध गवर्नमेंट की जानिब से, पीपल्स पार्टी, इस वक्त इस प्रेस कॉन्फ्रेंस के बाद आपका कोई राब्ता हुआ है? सर, अभी तक राब्ता नहीं है, जब तक नोटिफिकेशन नहीं आएगा तब तक हम कुछ नहीं कर सकते। अच्छा, वो अगर आपसे राब्ता करते हैं और आपको धरना खत्म करने के लिए कहते हैं और ये कहते हैं कि CCI के मिनट्स जब जारी हो जाएंगे इजलास के बाद हम नोटिफिकेशन भी जारी कर देंगे, तो आप नहीं उठेंगे?
पहले ऐसा हमारे साथ हो चुका है। एक हमारा SPE का इशू चल रहा था जिसमें ऐसे ही किया था हमारे साथ उन्होंने गलत प्रॉमिस करके बाद में वोट नहीं किया था। तो इस वजह से हमारा कोई भी बंदा जो है वो इस पर ट्रस्ट नहीं करेगा। जब तक नोटिफिकेशन नहीं मिलेगा उनके हाथ में कोई भी इस चीज को नहीं मानेगा। बहुत बहुत शुक्रिया आमिर नवाज़ वड़ाइच साहब। शकील साहब, जीअं ज़हीन शाह साहब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, हाणे ईअं ई आमिर नवाज़ वड़ाइच बि साॻी ॻाल्हि कई आहे त जेसि ताईं असांखे नोटिफिकेशन नथो मिले, ज़हीन शाह ताईं वधीक हिकिड़ो मुतालबो रखियो त कारपोरेट फार्मिंग जी जेका ॾिनल ज़मीन आहे उहा बि वापसि वठी वञे। त तव्हां नथा सम्झो त हे जेका वफ़ाक़ तरफ़ां वज़ीर आज़म एॾो ऐलान कयो बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु, त उन खां पोइ बि सिंध में जेका सूरत हाल आहे एहतिजाजी तहरीक जीअं जो तीअं जारी रहंदी। अच्छा, जेको आमिर नवाज़ ॻाल्हि कयो ट्रस्ट डेफिसिट जो मामिलो आहे न, हुन SP वारो जेको मामिलो हुयो उते हिकिड़ी ॻाल्हि कई वई ज़बानी तौर ते DIG तरफ़ां, ऐं पोइ वरी जॾहिं डायलॉग थियो त उन डायलॉग ते इम्प्लीमेंट न थी। त वकीलनि जो चवणु आहे ठीकु आहे, प्राइम मिनिस्टर ऐं PP चेयरमैन गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐलान कयो आहे, पर रिटन में हुननि जेको नोटिफिकेशन जी ॻाल्हि कई आहे त ज़ाहिर आहे त CCI जे अंदरि जॾहिं 2 मई ते जेको आहे इजलास थींदो उन में अप्रूवल थींदी ऐं उनखे मिनट्स में ॾिसबो त आया उहे 6 कैनाल आहिनि, हिकिड़ो चुलिस्तान कैनाल आहे, 2 कैनाल आहिनि, 3 कैनाल आहिनि, 4 कैनाल आहिनि, या उनमें जलालपुर वारो जेको आहे ज़हीन शाह साहब ॻाल्हि कई उहो उनमें शामिलु कजे थो या नथो कजे। कारपोरेट जा मामला त मां सम्झां थो उहे CCI में डिस्कस न थींदा, उहो वरी अलॻि मामिलो आहे, उहो सिंध गवर्नमेंट जो अख़्तियार आहे त उहे ज़मीनूं जेके आहिनि उहे वापसि वठी सघनि था जेकॾहिं उन्हनि जी ज़मीनुनि जी जेका अलॉटमेंट थी आहे, जेका मां सम्झां थो सरकारी ज़मीनुनि जी अलॉटमेंट थी बि चुकी आहे। त अहिड़े नमूने सां 2 मई ते मां सम्झां थो जीअं ज़हीन शाह साहब बि ॻाल्हि कई, दरिया बचाओ तहरीक जो कन्वीनर आहे, उनमें मुख़्तलिफ़ पार्टियूं शामिल आहिनि, ऐं ॿियो वकील आमिर नवाज़ वड़ाइच सॼी हिन मोमेंटम जो जेको आहे उहो सरवाण आहे। ऐं मां सम्झां थो जेसि ताईं वकील या दरिया बचाओ तहरीक या पॉलिटिकल जेके बि पार्टियूं आहिनि गॾियल तौर ते जेकॾहिं उहे ऐलान न थियूं कनि त बाबा हाणे ई मुतालबा असांजा मंज़ूर थिया, धरणो ख़तमु कयूं था, त उन ताईं मां सम्झां थो क्लियर सूरत हाल कोन्हे। इहो वरी मां चवां थो त ट्रस्ट डेफिसिट जो मामिलो आहे, ऐं इहा सूरत हाल इन करे पैदा थी आहे जेका बि पॉलिटिकल लीडरशिप आहे ऑफिशियली तौर ते उहे ॻाल्हि हिकिड़ी कनि था, इम्प्लीमेंट नथो थिए। अॼु प्राइम मिनिस्टर ऐं PP चेयरमैन ॻाल्हि कनि था त पर उहे वकील मञण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त उन्हनि जो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे SP वारे मामले ते, जेको लंजार वारो मामिलो लेसन लर्न आहे त तव्हांजो डेफिसिट ट्रस्ट वारो ख़तम थी चुको आहे। वफ़ाक़ तरफ़ां जेके असांजा हुक्मरान आहिनि या सिंध जा हुक्मरान आहिनि उन्हनि में जेको आहे त अहिड़ा उन्हनि जा पोइते अहिड़ा कम आहिनि जो ट्रस्ट नथो, एतबार नथो थिए। हिते नाज़रीन असांजी स्पेशल ट्रांसमिशन जारी रहंदी। हिते वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मिलूं था। सिंध TV न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में ॿीहर भलीकार। नाज़रीन हिन वक़्तु असांजे ट्रांसमिशन में असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि नसीर मेमून साहब, पाण वाटर एक्सपर्ट आहिनि, ऐं शुरूअ खां ई जॾहिं इहो पाणी वारो मामिलो थियो शुरूअ खां ई वठी मुख़्तलिफ़ मज़मूननि में, मुख़्तलिफ़ चैनलनि में, पॉडकास्ट में उन्हनि जो इहो ई मौक़िफ़ रहियो त सिंध जे पाणीअ ते धाड़ो थो लॻे, जागो हुकुमरान सिंध जो अवाम जागे। त नसीर मेमून साहब असां तव्हांखे भलीकार था कयूं ट्रांसमिशन में। महिरबानी साईं। नसीर साहब, अॼु वफ़ाक़ तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त केनाल मनसूबो ख़तमु कयो वञे थो ऐं CCI मां गॾियल रज़ामंदीअ खां सवाइ कोई बि मनसूबो या को बि केनाल सिंधु मां न कढियो वेंदो। इन फ़ैसिले खे अव्हां कीअं था ॾिसो? साईं, जेका मूं स्टेटमेंट पढ़ी आहे उन में इहो लफ़्ज़ कोन लिखियल त केनाल मनसूबो ख़तमु कजे थो। गॾियल रज़ामंदीअ जी ॻाल्हि कई वई आहे। जी साईं, गॾियल रज़ामंदीअ सां जेके बि मनसूबा इहा ॻाल्हि सो वर्ड ॾाढा अहम हूंदा आहिनि हिन मामले में। उन में चयल आहे त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में 2 मई ते इहो पेश थींदो ऐं जेसिताईं सूबनि जी रज़ामंदी न हूंदी त इहो केनाल न ठहंदा, इहो चयो आहे। हाणे सुवाल इहो आहे CCI में फ़ैसिलो कहिड़ो थींदो, उहो मिनट्स में छा लिखियो वेंदो, उहो हूंदो असुल इम्पोर्टेंट। 2 शयूं मुमकिन आहिनि, या CCI चए त हिन ते सूबनि में इतफ़ाक़ न हुजण जे सबबु हीअ रिथा ख़तमु कई थी वञे, पोइ त ॻाल्हि चिटी थी वई, ज़बरदस्त थी वई। उम्मीद करियूं त ईअं हुजे। पर जे CCI लिखे त सूबनि में हिन वक़्तु इतफ़ाक़ राय न आहे
ऐं जेसि ताईं इतफ़ाक़ राय न थींदो तेसि ताईं न ठाहियो वेंदो त पोइ उनजी माना ॿी आहे। सही उनजी माना आहे त इहा दरी खुली पई हूंदी, उनजी माना आहे त 2-3 सालनि खां पोइ या सुभाणे या परीहं करणी को पंहिंजे पसंदि जो वज़ीर आला हाणे विहारे, जीअं 91 जो ठाह जाम सादिक खां साइन कराए छॾियो आहिनि ऐं चवनि त मुबारक हुजे, चारई सूबा राज़ी, त पोइ को अहिड़ो बि फ़ैसिलो थी सघे थो सुभाणे। तंहिं करे इहो डिपेंड कंदो त CCI जे फ़ैसिले में लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु था थियनि। सही जी पर नसीर साहब, असांजी सैयद ज़ैन शाह जेको दरिया बचाओ तहरीक जो कन्वीनर आहे, उन सां बि ॻाल्हि थी आहे ऐं वकील अॻवान आमिर नवाज़ वड़ाइच सां बि ॻाल्हि थी आहे। उन्हनि जेको आहे उहो धरणा ख़तमु न करण जो ऐलान कयो आहे। इहा साॻी ॻाल्हि तव्हां वारी उन्हनि कई आहे त 2 मई ते ॾिसजे त उन्हनि जा मिनट्स कहिड़ा आहिनि। उते अप्रोल आया, हिकिड़ो कैनाल रद्द थिए थो, 2 थियनि था, 3 थियनि था या नथा थियनि, या इहा ॻाल्हि वर्डिंग कई वञे थी त इतफ़ाक़ राय जेसि ताईं नथो थिए। त तव्हां कीअं सम्झो था पिया त हीअ जेका एजिटेशन आहे उहा जारी रखणु खपे, जेके बि उन्हनि जी सरवाणी कनि था पिया? ॾिसो, हाणे इहो त जेके माण्हू सरज़मीन ते सरवाणी कनि था, इहो फ़ैसिलो करण जो हक़ हुननि खे आहे। मां त रुॻो इहा सूरत टेक्निकली पंहिंजो व्यू थो ॾियां त हिन वक़्तु जेका ॻाल्हि थी आहे उहा हतमी कान्हे, माना उहा माना पॉइंट ब्लैंक नो कान्हे। जेका ॻाल्हि हींअर ताईं मूं हैंड आउट पढ़ियो आहे, मूं को ॿियो आयो हुजे ॿी ख़बर, जेको मूंखे मिलियो आहे उन में लफ़्ज़ ईअं आहिनि त बाहिमी रज़ामंदी न थियण ताईं कुझु अहिड़े क़िस्म जी उन में लैंग्वेज आहे। सो हाणे इहो त हैंड आउट आहे, पहिरीं ॻाल्हि आहे त हैंड आउट जी का ऑफिशियल हैसियत कान्हे, इहो हिकु पधरनामो आहे मुलाक़ात जो। तंहिं करे हींअर ताईं त कानूनी तौर ते हैंड आउट खां सवाइ प्रेस कॉन्फ्रेंस यानी मीडिया सां टॉक थी आहे, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं प्राइम मिनिस्टर आहे। उन प्राइम मिनिस्टर जेको अनाउंसमेंट कई आहे, उन अनाउंसमेंट में चयो वियो आहे त जेसि ताईं कैनालनि ते इतफ़ाक़ राय नथो थिए तेसि ताईं असां रद्द कंदासूं, ऐं रद्द करण जे लाइ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जा जेके CCI जे अंदरि मेंबर आहिनि उहे इंडोर्स कंदा त कैनाल न ठहंदा। उनजी वर्डिंग प्रॉपर इहा आहे जेका हुन मीडिया टॉक कई आहे प्राइम मिनिस्टर जी। तो ॾिसो, ॿी ॻाल्हि त मीडिया टॉक जी बि ऑफिशियल हैसियत न हूंदी आहे। हिते त 91 जो कार्ड उनजी बनकड़ी थी वञे, हिते शयूं आइन में लिखियल आहिनि, उन्हनि ते अमल नथो थिए। सो प्रेस कॉन्फ्रेंस त का हैसियत नथी रखे। पर मां रेफरेंस पॉइंट जी ॻाल्हि थो कयां त ऑफिशियली CCI फोरम आहे जंहिंजो डिसीशन रेफरेंस तौर ते तव्हां कोर्ट में बि खणी वञी सघंदो, उन ते ॻाल्हाए बि सघंदो, उहो हवालो आहे असांजे लाइ। हाणे उन जी जेका आख़िरी वर्डिंग CCI जे फ़ैसिले में हूंदी उहा मैटर कंदी। प्रेस कॉन्फ्रेंस कानूनी तौर हैसियत नथी रखे। तंहिं करे CCI जो इजलास थिए, ॾिसूं त हुन में लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु था थियनि। मां नथो चवां त को न ख़तमु कंदा, मां हरू कयां त हींअर को एडवांस में चवां त न ख़तमु न कंदा। हा, पर मां इहो ज़रूरु चाहींदुसि त उहे ख़तमु कया वेंदा, जो लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु थींदा मूं लाइ उहे इम्पोर्टेंट हूंदा। जे इहो चई लिखी छॾिजे त सहमति न थियण ताईं न ठहंदा त पोइ मुंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो ॻणतीअ वारो हूंदो। जेकर उहो चवे त न हिननि ते सूबनि में राज़िबो कोन्हे, तंहिं करे इहे रिथाऊं हाणे ख़तमु थियूं कजनि ऐं इन ते अमल दरामद हाणे ख़तमु, प्रोजेक्ट क्लोज़, पोइ ॿी ॻाल्हि आहे, पोइ उनजी मां ॾियां। नसीर साहब, कैनालनि सां गॾोगॾु छहनि कैनालनि सां गॾोगॾु कारपोरेट फार्मिंग जी बि ॻाल्हि कई वई आहे। ज़ैन शाह साहब ऐं वकील अॻवाननि जो चवणु आहे त जेसि ताईं कारपोरेट फार्मिंग में ॾिनल ज़मीन रद्द नथी कई वञे तेसि ताईं एहतजाज जारी रखंदा। कारपोरेट फार्मिंग जो जेको इशू आहे उहो त अख़्तियार सिंध गवर्नमेंट जो आहे, उहो त CCI में आणण जी मां सम्झां थो ज़रूरत कोन्हे। आइनी तौर ते सिंध गवर्नमेंट ई उहे वापसि वठी सघे थी ज़मीनूं। ज़मीनूं सूबे जी मिल्कियत आहिनि, उन सां वफ़ाक़ जो कुझु बि न वञे। ऐं एक्चुअली निगरान हुकूमत ॾिनी गैर कानूनी तौर। पंजाब जी निगरान हुकूमत जेका ज़मीन ॾिनी उन ते पंजाब जे हाई कोर्ट जो तमामु ज़बरदस्त फ़ैसिलो बि आयल आहे। चयो त इख़्तियार ई कोन्हे निगरान हुकूमत जो। तंहिं करे ज़मीन सूबाई मामिलो आहे, निगरान हुकूमत ग़लति फ़ैसिलो कयो। हिन हुकूमत खे घुर्जे तो फ़ैसिलो वापसि वठे। ज़मीनूं सिंध जूं आहिनि, सिंध जे अवाम जी मिल्कियतूं आहिनि। हुकूमत रुॻो कस्टडियन आहे, इहो ज़हन में रखिजो। हुकूमत मालिक न आहे ज़मीन जी, कॾहिं बि मालिक न आहे, कस्टडियन आहे। तंहिं करे उहो छा किथे ज़मीन इस्तेमालु थी थिए थी, या कानून में ॾिनल आहिनि, डिफाइन थियल आहिनि, या ज़मीन कारपोरेट फार्मिंग या कंहिं बि ॿिए मक़सद लाइ अहिड़े क़िस्म जे इदारनि खे नथी ॾेई सघिजे जेके सूबे जा इदारा ई कोन्हनि। तव्हां सूबे जे हारियुनि खे ॾियो, तव्हां सूबे जे हारियुनि में विरायूं, कंहिं एतिराज़ कयो, सभिनी आजियां कई। तंहिंजे करे इहा ज़मीन सूबे जी आहे, सूबे जे माण्हुनि खे मिलणु। अच्छा नसीर साहब, तव्हां जे चयो था त छा वफ़ाक़ी हुकूमत, वज़ीर आज़म या पीपल्स पार्टी तरफ़ां इहा जेका सिंध में जारी एजिटेशन आहे या तहरीक आहे उनखे माठो करण लाइ इहो हिकिड़ो जेको आहे त हिकिड़ो हरबो मुलाक़ात कई वई, उन खां पोइ मीडिया टॉक कई वई ऐं ऐलान कयो वियो। वरी जेको CCI जो इजलास हो उहो बि 2 मई ते रखियो वियो। हरबे खां वधीक मां सम्झो सिंध जे माण्हुनि जी जिदोजहद जो इहो प्रेशर आहे, हुननि खे मजबूर कयो आहे त इहे ॻाल्हियूं कनि हाणे माण्हुनि जे साम्हूं।
अवल तो उम्मीद है कि कई तो जो ऐलान थी लो तो रिथा के रद्द था कयूं पर ज़ाहिर आहे को ऑफिशियल फोरम न हो कायमी मुलाकात हुई बिन अॻवाणनि जी फोरम थींदो पार्लियामेंट फोरम थींदी CCI ये फोरम जिते ऑफिशियल फैसला थियणा आहिनि सो मुंहिंजो ख़्याल आहे त हरबो त पोइ जी ॻाल्हि आहे हिननि ॻाल्हियुनि ते तव्हां ॿुधायो था त उहो एहतिजाज त ख़तमु जेके दुरियूं अचनि थियूं असां न कंदासीं तंहिं करे जे हरबो हो त उहो कमु न आयो मुंहिंजो ख़्याल आहे त सिंध जे माण्हुनि जी जदोजहद जेका ई लगातार हले पई मुस्तक़िल मिज़ाजी सां हले पई हाणे त रोड रस्ता बंदि थी विया आहिनि त ही उन जदोजहद जो प्रेशर आहे जंहिंजे करे हिननि खे मुलाक़ात करे ऐलान करणो पियो आहे असां उमेद कयूं असां सलाह ॾींदासीं त पाकिस्तान जो भलो हिन में आहे हींअर ॿाहिरां बि मसइला वधी विया आहिनि अंदरूनी दुखेड़ न वधाइनि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में इन रिथा खे मुकमल तौर ते ख़तमु करण जो ऐलान करे इहो मामिलो ख़तमु कनि महिरबानी वरी महिरबानी नसीर साहब शकील साहब टेक्निकली वरी ॻाल्हि कयो आहे नसीर साहब त हिकु त जे CCI जो इजलास थिए थो उहो उन में जेकॾहिं इहो फ़ैसिलो अचे थो त सूबनि में इतमाद या राज़पे ताईं इहे मनसूबो न ठाहे वेंदो या वरी इहो फ़ैसिलो अचे त हिन ते कंहिंजो बि राज़पो न आहे हीअ रिथा ख़तमु कई थी वञे त इहो सही आहे बाक़ी जेकॾहिं इहो चयो थो वञे त इतमाद थियण ताईं जेको आहे इहो कैनाल न कढिया वेंदा त इहो दरी खुलियल रहंदी इनखे मां कीअं था ॾिसो तव्हां बिल्कुलु जेको ही नसीर साहब जो टेक्निकल पासो आहे मां सम्झां थो ऐं आइनी तौर ते क़ानूनी तौर ते ज़ाहिर आहे प्राइम मिनिस्टर या PP चेयरमैन जी जेका अनाउंसमेंट आहे उहो जॾहिं कंहिं आइनी फोरम ते नथो अचे को रिटन में नथो अचे हाणे आइनी फोरम जेको पाणी जो वाटर जो आहे उहो आहे प्रॉपर CCI यानी ऐवान सदर में जेको 8 जुलाई ते थियो अप्रूवल थी उहा बि गैर आइनी ऐं गैर क़ानूनी अप्रूवल हुई CCI में हाणे ॾिसजे त CCI जे अंदरि उन CCI जी एजेंडा कहिड़ी रखी वञे थी ऐं उन खां बाद में उहा जेका अप्रूवल थिए थी या नथी थिए उन्हनि जा जीअं नसीर साहब चयो त मिनट्स जेके जारी कया वेंदा उन्हनि मिनट्स में ॾिसजे छा आहे हाणे 2 मई जेको आहे अॼु तारीख़ जेका आहे 24 तारीख़ आहे 2 मई ताईं अञा उन में घणा ॾींहं पिया आहिनि ऐं उन खां बाद में 2 मई ते जॾहिं CCI जो इजलास थिए थो पियो उन जी मिनट्स जी वर्डिंग खां पोइ मां सम्झां थो त उहो करे सघो मीर मज़हर टालपुर साहब असां सां टेलीफोन लाइन ते ॻंढिया आहिनि मीर साहब तव्हांखे पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार चवंदा जी दा महिरबानी मीर साहब वफ़ाक़ तरफ़ां ऐलान कयो वियो आहे त गॾियल रंज़ाबंदीअ ताईं सिंधु दरिया मां को बि केनाल न कढियो वेंदो CCI जो इजलास 2 मई ते तलब कयो वियो आहे उन में जेको बि फ़ैसिलो थियो उन तहत ई जेको आहे त अॻिते वधियो वेंदो उन वफ़ाक़ जे ऐलान खे कीअं था ॾिसो साईं आउं इन ऐलान खे सम्झां थो त इहो थकाइण वारी पॉलिसी जो हिसो आहे ही जेके कैनाल जा ऑर्डर थिया हुआ ये एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर हुआ ये PM जे ऑर्डर ते इशू थिया हुआ ये एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर जी बेस ते कैनाल ठहण शुरू थिया हुआ हिननि जा ठेका शुरू थिया हुआ हिननि जो कमु शुरू थियो हिन जो CCI सां को तालुक़ कोन्हे CCI जी मुतालबो पीपल पार्टी पे कयो जेको 2 साल कोन थियो ही को असां धरना CCI पीपल पार्टी जे मुतालबे लाइ इजलास घुराइण जो मुतालबो कोन पूरो थियो आहे असीं को पीपल पार्टी जा या सॼी सिंध जा माण्हू वर्कर त कोन्हे जो CCI जो मुतालबो पूरो थियो इजलास थी वियो वॾो कोन तीर सां आयो आहे इहो कहिड़ी मसइलो आहे एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर हो उनखे एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर पाकिस्तान मुस्लिम लीग जी हुकूमत नून कैंसिलेशन जो नोटिफिकेशन कढे ये एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर के कैंसिलेशन जो ऑर्डर नोटिफिकेशन के तहत निकरंदो बाकी करणो डिगो पोइ इहो ॻाल्हियूं आहिनि पोइ इहे पॉइंटूं आहिनि पोइ इन में नुक़्ता आहिनि पोइ इन्हनि ते वेठा ॻाल्हाइणो आहे माण्हुनि खे मुंझाइणो आहे माण्हुनि खे ख़राबु करणो आहे माण्हुनि सां ठगी करणी आहे इन ते मुबारकबादूं वठणियूं आहिनि तीर हणणा आहिनि इहो त सेंटर जो कमु हो ज़मीन जो नोटिफिकेशन CM जो आहे जेका ज़मीन वई आहे कॉर्पोरेट फार्मिंग में उहो सिंध जो CM कढी आहे उहो नोटिफिकेशन एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर आहे इन में केॾा CCI में वेंदासूं ज़मीन में CCI में वरी वेंदासूं पाणी में बि CCI कॾहिं फ़ैसिलो कयो जो हाणे वापसि CCI उनखे कैंसिल कंदी CCI जो त इजलास ई कोन थो थिए CCI जो मसइलो ई कोन्हे माण्हुनि खे मिड़ई ठगी ॾियणी करणी आहे मुंझाइणो आहे ऐं इन में पोइ पंहिंजो क्रेडिट खणणो आहे ऐं माण्हू एतिरा सिंध जा माण्हू बेवकूफ़ थोरी आहिनि उहो पुराणी जनरेशन थी पूरी ही नई जनरेशन आहे सॼी ॻाल्हि सम्झे थी ही नौजवाननि जो मामिलो आहे ही हर माण्हू जो मामिलो आहे तंहिं करे आउं अर्ज़ु थो करियां त इहो क्लियर ऑब्वियस हिकिड़ो फ्रॉड आहे इहो मकर आहे इहो माण्हुनि खे थकाइण जी पॉलिसी जो रिज़ल्ट आहे माण्हुनि खे मुंझाइण ऐं जो हिकिड़ो रिज़ल्ट आहे इन जे करे हुजण ई हाणे माण्हू इन जो जवाबु छा ॾियनि
माण्हू इन ते स्टैंड वठनि ऐं माण्हू इन ते अॻिते वधनि। हुननि पंहिंजो कमु ॾेखारियो, सही। हुननि पंहिंजी पॉलिसी ॾेखारी, माण्हू पॉलिसी ॾेखारी। मीर साहब जीअं तव्हां चओ था त कैनालनि वारो जेको आहे उहो एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर तहत जेको आहे उहो उन ते इम्प्लीमेंट थियो, ईअं ई कारपोरेट फार्मिंग ज़ाहिर आहे त उहो अख़्तियारी चीफ मिनिस्टर जो आहे, सूबाई हुकूमत जो आहे। तव्हां छा था सम्झो त जेको एडमिनिस्ट्रेटिव कंहिं कैनाल ते पाणी जे इशू ते को ऑर्डर जारी कयो वञे थो त उहो गैर आइनी न आहे, गैर कानूनी न आहे? ईअं ई जीअं ऐवान सदर में 8 जुलाई ते प्रेसिडेंट जी सदारत में इजलास थियो ग्रीन इनिशिएटिव में, जंहिंमें पाणी जे हवाले सां कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी वई, उहो इजलास बि त हिकिड़े लिहाज़ सां गैर आइनी ऐं गैर कानूनी हो। सही, तॾहिं त चवां थो मामिलो आइन ऐं गैर आइन जो आहे ई कोन। हीअ स्टेट फॉरवर्ड हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव फ़ैसिलो हिननि कयो, ग़लति फ़ैसिलो कयो ऐं गैर आइनी कयो। पर हाणे असां सां मुसीबत इहा आहे त जेको आइन जेको जेकी शक्ल में जेको इम्प्लीमेंट पियो थिए पियो, जेको पोइ 26 तारमीम अची वई आहे, हाणे इन आइन मां असीं कहिड़ी उमेद रखूं? मुंहिंजो मसइलो हीअ आहे त इहो आइन इहे जजनि मां उमेद कहिड़ी रखूं? हाणे हेसी ताईं जेको कमु असांजो नथो आहे, आइन में त नथो आहे, ॿियो छा में नथो आहे? ही को ज़ोर ज़बरदस्ती कोन कयो त आइन जेसी ताईं सभु कानूनी फ़ैसिला थिया आहिनि जंहिंमें असांखे हिन पोज़ीशन ते पहुता आहियूं त न पाणी आहे, न ज़मीन आहे, न रोज़गार आहे, न मुस्तक़बिल आहे। इहो सॼो आइनी तरह सां हिते ताईं पहुता आहियूं, ॿियो अञा किथे पहुता आहियूं? अञा बि आइन 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 बचा, ऐं मञा थो आइन, पर आइन जी ॻाल्हि बि कंहिं हद ताईं थींदी आहे न। CCI में मेजॉरिटी कंहिंजी आहे? के घणा माण्हू था वेहनि, फेडरल गवर्नमेंट जा घणा था वेहनि, पंजाब जा घणा था वेहनि, इरसा जी मेजॉरिटी कंहिंजी आहे? इरसा बि आइनी तरह खणी विया आहिनि असां खां, आइन जे तहत CCI मां थोरी खणी विया आहिनि। एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर जे तहत असेंबली में पीपल पार्टी ऐं PML नून इरसा जी नई जोड़जक कई आहे, उन में वोट ॾिना आहिनि ॿिन्हिनि पार्टियुनि असेंबली मां सिंपल मेजॉरिटी मां। 2/3 वारो कमु जेको हो आइन जी अमेंडमेंट वारो उन्हनि सिंपल मेजॉरिटी में वरितो। हाणे इहो त आइन आहे, हाणे केॾांहुं वञूं? हाणे इरसा में बि हुननि जी मेजॉरिटी, हेॾां में हिननि जी मेजॉरिटी, वञूं केॾांहुं? हाणे मेजॉरिटी ते फ़ैसिलो थींदो। ही क़ौमूं मेजॉरिटी ते पई हलनि छा? ही क़ौमुनि जा फ़ैसिला मेजॉरिटी कूड़ियुनि मेजॉरिटियुनि ते हिते पुॼायो असांखे, अञा बाक़ी छा? महिरबानी मीर मज़हर टालपुर साहब। शकील साहब, हाणे असांजी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वक़्तु आहे न्यूज़ ब्रेक जो, वठूं था न्यूज़ ब्रेक, मिलूं था न्यूज़ ब्रेक खां पोइ।